दोस्तों ये कहानी आहे 7 बादशाहनि जी ऐं उन जे हिकिड़े लालची वज़ीर ऐं हिकिड़े साए देह जो। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाहनि जो त बादशाह धणी पाक पाण आहे, पर हीअ बि दुनिया जे हिकिड़े टुकड़े ते बादशाही कंदो हो। उहो बादशाह ॾाढो इंसाफ़ परस्त हो, एॾो त इंसाफ़ परस्त हो जो बादशाह जे बादशाही में हर तरफ़ सकून ई सकून हूंदो हो, अमन अमान हूंदो हो। ख़ुशहाली त एॾी हूंदी हुई जो अवाम बादशाह खे दुआऊं ॾींदा हुआ। उन बादशाह जी बादशाही में एॾो त इंसाफ़ हो जो चोरियूं चकारियूं त परे जी ॻाल्हि आहे। उन बादशाही में ॿकरी ऐं ॿगड़ गॾु पाणी पींदा हुआ, एॾो त हुन बादशाही में इंसाफ़ हो। उन बादशाह खे 7 पुटनि जो औलाद हो। उन बादशाह खे 7 पुट हुआ। उहे पुट बची हिन जा जवान थी विया। चवंदा आहिनि त वक़्तु गुज़रण में देरि कान लॻंदी आहे। हिकिड़े दफ़े बादशाह सख़्तु बीमार थी पियो। एतिरे क़दुरु हिन घणो ई इलाजूं कराया। हिन तबीबनि, डॉक्टरनि, हकीमनि खां घणो ई इलाजु कराई, लेकिन हिन जो तबियत ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदो वियो। हालत वञी एतिरी पहुती जो बादशाह हाणे त पलंग खां हेठि लही न पियो सघे। सो बादशाह सम्झी वियो त हिन बीमारी में मुंहिंजो बचण महल आहे। छो न पंहिंजे 7 पुटनि खे घुराए उन्हनि खे बादशाही ॾियां। सो हिन पंहिंजे वज़ीर खे चई 7 पुटनि खे पाण वटि घुरायो। 7 पुटनि खे चई त मूंखे ईअं लॻे थो त अॼु मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं ऐं आख़िरत जो पहिरियों ॾींहुं आहे। मां ईअं भायां थो त अॼु मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं ऐं आख़िरत जो पहिरियों ॾींहुं आहे। सो तव्हां 7 भाइरनि खे मूं इन जे करे घुराई आहे जो मूं पंहिंजे बादशाही में इंसाफ़ सां हलाई। मूं पंहिंजी बादशाही एतिरी त इंसाफ़ सां हलाई जो अवाम मुंहिंजे बादशाही में मुतमिन हो ऐं अञा ताईं अवाम मूंखे मुंहिंजी सिहत लाइ दुआऊं घुरी रहिया आहिनि, लेकिन जेको अलाह खे मंज़ूरु आहे उहो ई थींदो। हाणे मुंहिंजो बचण महल आहे। तव्हां 7 खे मूं इन जे करे घुराई आहे जो तव्हां 7 भाइरनि खे मां बादशाह थो बणायां। जेकॾहिं तव्हां हिकिड़े खे मां बादशाह बणाईंदुसि, इहा बि नाइंसाफ़ी आहे। ॿिया बादशाह टोकूं कंदा त हीअ कहिड़ी इंसाफ़ आहे जो पंहिंजे हिकिड़े पुट खे बादशाह बणाई, ॿियनि खे ईअं धिके कढाई। हाणे मां तव्हां 7 खे पंहिंजे हयाती में बादशाह थो बणायां। मतिलबु त हिकु ॾींहुं हिकिड़े पुट जी बादशाही हूंदो, ॿिए ॾींहुं ॿिए पुट जी बादशाही हूंदी। अहिड़ी तरह जेको 7 पुट हूंदो उन जी 7 ॾींहं जी बादशाही हूंदी। वरी साॻी तरह तव्हांजी बादशाही हूंदो, हर हिकु पुट हिकिड़े ॾींहं जी बादशाही हलाईंदो। ऐं तव्हांखे मां इहा नसीहत बि करे थो वञां त मुंहिंजी हिन अवाम जी तव्हांखे मूं वांगुरु ई ख़िदमत करिणो आहे। बादशाह ईअं चई बादशाह जो दम परवाज़ थी वियो। बादशाह गुज़ारे वियो। पुटनि बादशाह जे पंहिंजे पीउ जी दफ़न कफ़न खां पोइ फ़ारिग़ थी पंहिंजे वॾे भाउ खे बादशाह बणायो। उन बादशाह जे वॾे पुट खे हिननि बादशाह बणायो। अहिड़े तरह ॿिए ॾींहुं ॿिए पुट जी बादशाही शुरू थी वई। 3 ॾींहुं 3 जी, चोथें ॾींहुं 4 जी, 5 ॾींहुं 5 जी, 6 ॾींहुं 6 जी, 7 ॾींहुं 7 जी। वरी साॻी तरह उन वॾे पुट जी बादशाही शुरू थींदो हो। अहिड़े तरह हर पुट हर भाइर हिकिड़े ॾींहं जी बादशाही कंदो हो। उन्हनि 7 भाइरनि जो हिकिड़ो ई वज़ीर हूंदो हो जेको त एॾो त इंसाफ़ परस्त हो, एॾो त नेक दिल ऐं ईमानदार हो जो सदाईं उन जे पेट में इहो सूर हूंदो त कहिड़ी तरह हिननि 7 खे माराए आऊं बादशाह थो बणा। सो एॾो त कंजर हरामी हूंदो हो। सो चवंदा आहिनि त वक़्तु गुज़रण में देरि कान लॻंदी आहे। सो 7 भाइरनि खे औलाद थी विया। 6 खे पुटनि जो औलाद थी वियो। जेको 7 हिननि जो भाइर हो उनखे हिकु ख़ूबसूरत न्याणी जी औलाद थी वई। इन खां वधीक हिननि खे को औलाद ई अलाह साईं न ॾिनो। ऐं जेको वज़ीर हिननि जो हूंदो उनखे बि हिकिड़े पुट जी औलाद हो।
अहिड़े तरह वज़ीर जो पुट 6 बादशाह जा पुट ऐं शहज़ादी हिकिड़ी जॻह ते पलिजण लॻा। उन्हनि जे इल्म लाइ वॾनि मुल्कनि खां वॾा हकीम तबीब प्रोफेसर उस्ताद आया ऐं उन्हनि हिननि खे ख़ूब जंगी ऐं हिकमत जी तालीम ॾिनी। वक़्तु गुज़रण में देरि कान लॻंदी आहे, एतिरे ताणी जो ही 7 बादशाह झूना थी विया, उन्हनि जा औलाद अची जवान थी विया। सो किसो कोता हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो कुराड़ी माई मुंहुं मथो पिटे पार कढंदे बादशाह वटि आयो। बादशाह खे चयईं त बादशाह ही वरी कहिड़ो इंसाफ़ आहे जो तव्हांजे बादशाही में हर तरफ़ इंसाफ़ ई इंसाफ़ आहे। मां कुराड़ी झूर दरिया जे कप ते रहंदी आहियां। अॼु हिकिड़ो साओ दे दरिया मां निकिरी मुंहिंजी न्याणी, हिकु कुंवारी न्याणी, उनखे खणी वियो आहे। सो ही वरी कहिड़ो इंसाफ़ आहे, ही तव्हांजी कहिड़ी बादशाही आहे। बादशाह जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा सो बादशाह हैरान थी वियो। बादशाह हैरान थी वियो, इहो साओ दे वरी किथां आयो जेको मुंहिंजे बादशाही में ख़लल थो विझे। सो हिन खे का ॻाल्हि सम्झ में कोन आयो। सो पंहिंजे वज़ीर ॾांहुं इशारो कयईं, पंहिंजे वज़ीर ॾांहुं इशारो कयईं। वज़ीर खे चयईं त ॾे ख़बर वज़ीर, तोखे का ॻाल्हि सम्झ में अचे थो या न? वज़ीर चयो साईं, मूंखे बि का ॻाल्हि सम्झ में कोन थो अचे। इन जी जांच तव्हां मूं ते छॾे ॾियो त आउं जांच करे अचां। ही कुराड़ी माई ऐं वज़ीर ॿिया नौकर चाकर उन जॻह ते वञी पहुता। उते न साओ दे लभे, न ई वरी उनजो को पेरो। हीअ अची बादशाह खे चयो त बादशाह सलामत, असां उते वियासीं जितो कुराड़ी माई ॿुधाए थो। उते त साए दे जो को पाछो ई कोन थो मिले, वधीक जेको तव्हांजो हुकुम सो आउं हाज़ुर। बादशाह चयो चलो सही आहे। जॾहिं ॿिए ॾींहुं ॿाहिरि जी बादशाही शुरू थी, अहिड़ी तरह कुराड़ी माई उन बादशाह वटि वियो, साॻी तरह मुंहुं मथो पिटण लॻी। ॿिए बादशाह बि दस्तूर मूजिबि वज़ीर खे जांच करण लाइ मोकिलियो। उन सां गॾोगॾु टोबा बि मोकिलियाऊं जेको दरिया ते टूॿियूं हणी ॻोल्हण लॻा। अहिड़े तरह इन किसे खे केतिरा ई महीना गुज़री विया। वज़ीर वीचारो सदाईं सूरनि में। सो वज़ीर सफ़ा कारो डांबर बणिजी वियो। मतिलबु त वज़ीर अंदरि ई अंदरि सफ़ा ॻाढ़ो थी वियो त मां अची हिन मुसीबत में फाथो आहियां। कहिड़ी तरह हिननि बादशाहनि खां पंहिंजी जान छॾायां जो साए दे जो त को पाछो ई कोन थो मिले। मां त अॼु ई अचो पंहिंजो ॾाढ़ी थो पटरायां हिन दरिया में। हेॾी गर्मी सर्दी में आउं अची ज़लील थो थियां। सो ही कावड़ में एॾो त ॻाढ़ो थी वियो जो बादशाहनि ते रत जा ढुक भरण लॻो। सो एतिरे क़दुरु हिन चई ॾिनो त छल इहो साओ दे मुंहिंजे हथ न चढ़ी वञे। हिन सां मिली करे मां हिन सॼे बादशाही खे ख़तमु कराईंदुसि ऐं आउं पाण बादशाह बणिजी हिन साए दे खे 10 कुंवारनि छोकिरनि जी आउं रोज़ानी रत प्यारींदुसि। जॾहिं इहे लफ़्ज़ वज़ीर चया त साओ दे इहे लफ़्ज़ ॿुधी ॾाढो ख़ुशि थी वियो। सो वज़ीर जे भरिसां जॾहिं ही बीठल हो, जॾहिं वज़ीर जा इहे लफ़्ज़ ॿुधाईं तॾहिं हिन हिकु कड़क ऐं गजगोड़ जे आवाज़ में वज़ीर खे चयो, छा वज़ीर वाक़ई आउं हिन बादशाही खे जेकॾहिं ख़तमु कराईंदुसि तूं मूंखे 10 कुंवारनि छोकिरनि जी रत प्यारींदे? वज़ीर जॾहिं अचानक जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा सो वज़ीर जे पेरनि हेठां सफ़ा ज़मीन ई निकिरी वियो। वज़ीर जा चपी ख़ुशि थी विया। जॾहिं मुंहुं फेराए ॾिठईं त पंहिंजे साम्हूं साॻे रंग रूप जी हिकिड़े साए दे खे ॾिसी वज़ीर त सफ़ा नासूं हणणु लॻो। वज़ीर जा चप ई ठरी विया, काकड़ियूं सुकी वियुसि जो पंहिंजे साम्हूं मौत खे ॾिसी हाणे वज़ीर ॾकणु लॻो। वज़ीर ॾकणु लॻो तॾहिं हिन कंध लोॾे साए दे खे चयो, हाओ। उते साए दे चयो, हिन बादशाही खे ख़तमु करणु सफ़ा आसान आहे। हाणे तूं हुकुम कर त बादशाह जी बादशाही खे ख़तमु करे अचां। तॾहिं वज़ीर चयो, न, अॼु आउं तोखे हरगिज़ इहा इजाज़त न ॾींदुसि। अॼु तूं मूंखे हिन नौकरनि चाकरनि सां गॾु वञणु ॾे। ॿिए दफ़े आउं अची सॼो हाल वाल तोसां कंदुसि त कहिड़ी तरह हिन बादशाही खे ख़तमु करिणो आहे।
साहिदे चयो, ही जेके बादशाह जा नौकर चाकर आहिनि इन्हनि खे तूं मूं ते छॾे ॾे, हींअर ई दरिया में घिड़ी सभिनि गोताखोरनि खे मां ख़तमु करे अचां। वज़ीर चयो, न, इन जी इजाज़त मां तोखे हिन वक़्तु बिल्कुलु न ॾींदुसि। अॼु तूं मूंखे वञणु ॾे, ॿिए दफ़े आऊं अची सॼो हाल वाल तोसां कंदुसि त बादशाह खे कीअं ख़तमु करिणो आहे। साहिदे चयो, चलो सही आहे, जेकॾहिं तूं इजाज़त नथो ॾीं त आऊं तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। साहिदे वञण महिल ईअं चई वज़ीर खे चई रवानो थियो। वज़ीर खे चई, जॾहिं बि तूं हिते अचीं इहे साॻी तरह मूंखे सॾु कंदे त आऊं निकिरी ईंदुसि। साउदे त दरिया में घिड़ी ग़ाइब थी वियो। दस्तूर मूजिबि बादशाह जा जेके गोता हुआ उहे वज़ीर सां गॾिजी अची महलात पहुता। साॻी तरह वज़ीर पंहिंजे नाकामी जो रिपोर्ट बादशाह खे ॾिनो। बादशाह हर दफ़े साए दे जी पचर ॿुधी सफ़ा वज़ीर ते कावड़ कंदो। बादशाह हर दफ़े वज़ीर जी बेइज़ती कंदो हो, नाकामी ते वज़ीर जी बेइज़ती कंदो हो। कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि बादशाह जी दरबार लॻल हो। 7 बादशाह वेठल हुआ, सो बादशाह जी दरबार लॻल हो। वज़ीर उथी बादशाह खे हथ ॿधी अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, अॼु मुंहिंजी तबीयत ठीकु न आहे, अॼु आऊं थोरो बीमार आहियां, अॼु मूंखे इजाज़त ॾे त आऊं घर वञी आराम कयां। बादशाह हिन खे इजाज़त ॾिनी। उते वज़ीर जो पुटु बि वेठल हो, जेको त ॾाढो ईमानदार ऐं इंसाफ़ परस्त हो। सो ही पंहिंजे पीउ खे वेंदो ॾिसी ही बि शाही दरबार खां उन बादशाह जी कचहरी छॾे पंहिंजे पीउ जे पोयां रवानो थी वियो। वज़ीर जो पुटु बादशाह जे दरबार खां निकितो, सो ॾिसी हैरान थी वियो। पंहिंजे पीउ खे हिकिड़े घोड़े ते चढ़ी रवानो थींदे ॾिसी ही सफ़ा परेशान थी वियो। पंहिंजे पीउ खे घोड़े ते चढ़ी वेंदो ॾिसी हैरान थी वियो। दिलि में सोचईं, जेकॾहिं बाबा साईं जो तबियत ठीकु हूंदो त शाही हकीम खे ॾेखारिया, लेकिन हिन पंहिंजी तबियत बि शाही हकीम खे कोन ॾेखारियो। ईअं घोड़े ते चढ़ी वञी रहियो आहे। का ॻाल्हि आहे जेको हिन बादशाह सां लिकाए कूड़ ॻाल्हाए रवानो थी वियो। सो हिन बि यकदमि पंहिंजे घोड़े ते चढ़ी पंहिंजे पीउ जे पोयां घोड़े छॾे ॾिनो। हे ॿई होरींदा अकलींदा वञी दरिया ते पहुता। दरिया जे कप ते पहुता। उते वज़ीर घोड़े तां लही घोड़े खे हिकु वण सां ॿधी पाण रवानो थी वियो। हिन जो पुटु बि यकदमि घोड़े तां लही घोड़े खे हिकु वण सां ॿधी पंहिंजे पीउ जे पोयां लिक में हिन जे पोयां पइजी वियो। वज़ीर थोरो अॻिते हली हिकु वण जे भरिसां पहुची दरिया जे कपो। उते हिन साॻी तरह साहिदे खे सॾु कयो। साहिदे जॾहिं दरिया मां निकितो तॾहिं वज़ीर जे पुट खे सॼी ॻाल्हि सम्झ में आयो त अॼु बाबा साईं बादशाह सां कूड़ ॻाल्हाए हिते छो आयो आहे। सो ही हक़ीक़त खे मालूम करण लाइ लिकी वेही रहियो। साहिदे जॾहिं निकिरी आयो तॾहिं वज़ीर खे चयईं त मियां, हाणे कर ख़बर त कहिड़ी तरह बादशाही खे ख़तमु करिणो आहे। तूं मूंखे हुकुम कर त आऊं हिन सॼी बादशाही खे ख़तमु करे तोखे बादशाह बणाईंदुसि। उन जे एवज़ में जेका शहज़ादी आहे उन सां मुंहिंजी शादी तोखे कराइणो पवंदो, छाकाणि आऊं इन जे करे हिते आयो आहियां। उन शहज़ादी ते मां आशिक़ आहियां, उन सां मूंखे शादी करणी आहे। हाणे इहो तोखे वाइदो करिणो पवंदो, तंहिं जे एवज़ में तूं मूंखे 10 छोकिरनि जी रत ऐं जेका शहज़ादी आहे उन जी शादी तूं कराईंदे त पोइ आऊं तोखे बादशाह हिकिड़े ॾींहुं अंदरि बणाए छॾींदुसि। वज़ीर चयो, इहो तूं मूं ते छॾे ॾे, आऊं कहिड़ी बि तरह शहज़ादी तोसां ई परणाईंदुसि ऐं 10 छोकिरनि जी रत आऊं तोखे रोज़ानी पीआरींदुसि। वज़ीर जॾहिं इहे लफ़्ज़ चया तॾहिं साहिदे ॾाढो ख़ुशि थियो। हिन पंहिंजे हथ मां मुंडरी लाहे वज़ीर खे ॾिनो। वज़ीर खे चयईं, हिन मुंडरी में एॾी त करामत आहे, एॾी त जादू आहे, तूं जहिड़ो बि हुकुम कंदे ही हिकिड़े मिंट अंदरि तुंहिंजो हुकुम पूरो करे छॾींदो। हीअ मुंडरी तूं खणी वञ, बादशाह जॾहिं दरबार में वेठल हूंदो तॾहिं तूं परे खां
बादशाह जे अखियुनि ते हणंदे तॾहिं बादशाह जो दिमाग़ ई फिरी पवंदो। हिन जे तजली में त एॾी त जादू आहे जो बादशाह जो दिमाग़ ई आउट थी वेंदो। ही पाण में विढ़ी मरंदा, तोखे बादशाह बणण में देरि न थींदो। कुझु ॾींहंनि अंदरि तूं बादशाह बणिजी वेंदे। ऐं उन सां गॾोगॾु हिन 2-3 सूफ़ खणी वज़ीर खे ॾिना। वज़ीर खे चयईं, ही सूफ़ तूं खणी शहज़ादी खे ॾिजां। शहज़ादी जॾहिं ही फ्रूट खाईंदो तॾहिं शहज़ादी जो बि दिमाग़ फिरी वेंदो। जॾहिं आऊं ईंदुसि त शहज़ादी सफ़ा मूं ते आशिक़ थियल हूंदो ऐं मूं सां शादी करण में का देरि ई न कंदो। ही 2 शयूं ही वठी वज़ीर रवानो थी वियो। साउदे बि दरिया में घिड़ी पियो। उते वज़ीर जो पुटु जेको लिकी वेही सॼी हक़ीक़त खे मालूम करण लाइ वेठल हो, सा बि निकिरी आयो, पंहिंजे पीउ जे साम्हूं निकिरी आयो। वज़ीर जॾहिं पंहिंजे पुट खे पंहिंजे साम्हूं ॾिसी सो हीउ हैरान थी वियो। वज़ीर जो काकड़ू ई सुकी वियो, सफ़ा चप ई ठहिरी विया। दिलि में सोचियईं त मुंहिंजो पुटु हिते वरी कीअं पहुतो। सो पंहिंजे पुट खां पुछा करणु लॻो त ॾे ख़बर तूं हिते कीअं आयो आहीं। तॾहिं हिन जे पुट चयो, बाबा साईं तूं ही छा करे रहियो आहीं। हिन सॼी बादशाही खे तूं पंहिंजे बादशाही लाइ ख़तमु करे रहियो आहीं। आऊं हरगिज़ ईअं करणु कोन ईंदुसि। तॾहिं वज़ीर चयो त पुट इहो सॼो कमु तो लाइ त करे रहियो आहियां। ऐं हिन 7 बादशाहनि ऐं जेके बादशाह जा पुट आहिनि उन्हनि खे माराए तोखे बादशाह बणाईंदुसि। वज़ीर जे पुट चयो, आऊं अहिड़े बादशाही खे लानत कयां थो। अहिड़ी बादशाही मूंखे न खपे जेका अवाम जी दुश्मन हुजे। आऊं तोखे हरगिज़ ईअं करणु कोन ॾींदुसि। वज़ीर दिलि में सोचियो त हाणे मूंखे कुझु करिणो पवंदो, न त ही मूं वारो चंडरो पुटु सो मूंखे माराए छॾींदो। तॾहिं हिन मुंडी खे आज़माइण लाइ मुंडी खे हुकुम कयो त मुंडी मूं वारे पुट खे बेहोश करे मुंहिंजे घर छॾे अच। बसि ॻाल्हाइण जो देरो उन जादुई मुंडी जे ज़ोर में हिन जो पुटु बेहोश थी पियो ऐं यकदमि वञी उन जे घर पहुची वियो। वज़ीर जे घर पहुची वियो। वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो। वरी मुंडी खे हुकुम ॾिनी त मूंखे बि खणी मुंहिंजे घर छॾे अच। तॾहिं ॻाल्हाइण जो देरो मुंडी हिन खे बि खणी अची 1 सेकंड अंदरि अची हिन जे घर छॾे ॾिनो। वज़ीर इहो सॼो ॾिसी सफ़ा ॾाढो ख़ुशि थियो। हाणे त पंहिंजी कामयाबी ते वज़ीर सफ़ा गिगूं हणणु लॻो। वज़ीर खे पक थी वियो त हाणे बिल्कुलु मां बादशाह बणंदुसि। सो ही बादशाह जे दरबार में वियो। सिधो बादशाह जे दरबार में वियो। उते हिन छा कयो जो मुंडी हथ में पाई उनखे सिधो बादशाह जे अखियुनि जे तरफ़ां कयईं त बादशाह जो दिमाग़ ई फिरी पियो। अहिड़े तरह ॿिए ॾींहुं ॿिए बादशाह जे अखियुनि जे साम्हूं कयईं त उनजो बि दिमाग़ फिरी पियो। अहिड़ी तरह 7 बादशाहनि जो दिमाग़ फिरी पियो। हिक ॿिए जा जानी दुश्मन बणिजी विया, हिक ॿिए जे कमनि खां मुखालिफ़ूं करणु लॻा। अहिड़े तरह ही 7 भाइर पाण में विढ़ण लॻा। मुल्क में सफ़ा अमन अमान ख़राब थी वियो। हर तरफ़ जंगी जंग शुरू थी विया। वज़ीर उहो ॾिसी ॾाढो ख़ुशि थी वियो। सो हिन देरि ई कोन करायो, 7 बादशाहनि खे क़ैद कराए उन जे औलाद शहज़ादी ऐं पंहिंजे पुट खे क़ैद कराए पाण बादशाह बणिजी वियो। ईअं वज़ीर यकदमि बादशाह बणिजी सफ़ा तख़्त संभाले वरितो। हिन पंहिंजे मुखालिफ़नि खे माराए ऐं जेके बादशाह ऐं बादशाह जा पुट पंहिंजे पुट ऐं शहज़ादी खे क़ैद में रखियो। वज़ीर बादशाह बणिजी सफ़ा ॾाढो ख़ुशि थी वियो। उते कुझु ॾींहंनि खां पोइ साओ देब अची बादशाह जे दरबार में पहुची वियो। बादशाह जे दरबार में पहुची वियो तॾहिं हिन दस्तूर मूजिबि वज़ीर खे चयो त वज़ीर मूं पंहिंजो अंजाम पूरो कयो आहे, हाणे तूं पंहिंजो अंजाम कॾहिं पूरो कंदे। तॾहिं वज़ीर चयो बसि इहो कमु मूं ते छॾे ॾे। आउं फ्रूट वञी शहज़ादी जे कमरे में रखियां थो। शहज़ादी खे ॿी का बि शइ मां कोन ॾींदुसि। जॾहिं बुख लॻंदसि तॾहिं इहे फ्रूट खाईंदो। असांखे खाराइण जी का ज़रूरत ई न पवंदो ऐं शहज़ादी खे ख़बर ई कोन पवंदो
ऐं हू बि तो ते आशिक़ बणिजी तोसां शादी करण में का देरि ई कोन कंदो। साइदे जॾहिं वज़ीर जी इहा सलाह ॿुधी सो दिलि में सोचियईं त वञ भेण जा पुट, ही कंजर त को पहिरें जोड़ जो को सूअर आहे। अहिड़ी त शैतानी दिमाग़ मूं वटि ई कोन्हे जो हिन वज़ीर वटि का शैतानी दिमाग़ बि आहे। साइदे खे वज़ीर जी इहा सलाह, इहा ॻाल्हि ॾाढी वणी। सो ख़ुशी में गीगू हणणु लॻो। कुदरत ख़ुदा जो वज़ीर जो पुट ऐं शहज़ादी हिकिड़ी कमरे में क़ैद हुआ। वज़ीर जे पुट खे जॾहिं होश में आयो तॾहिं अवल शहज़ादी खां पुछा कईं त ॾे ख़बर शहज़ादी, तूं हिन फ्रूट खे हथु लाथो, हिन खे खाधई या न? शहज़ादी चयो, न अञा ताईं आउं हिन फ्रूट खे हथ ई बि कोन लाथो। तॾहिं वज़ीर जो पुटु ॾाढो ख़ुशि थियो। सो शहज़ादी खे चवणु लॻो, शहज़ादी ही फ्रूट न बिल्कुलु जादुई फ्रूट आहिनि। हिन जे खाइण खां पोइ तुंहिंजो दिमाग़ फ्री पवंदो ऐं तूं साइदे सां शादी करे वेही रहंदे। उहो साउदो एॾो त ज़ालिम आहे जो हू तोखे मारे तुंहिंजो रतु पीअंदो। तॾहिं शहज़ादी खे पक थी त वाक़ई ही फ्रूट न बिल्कुलु जादुई फ्रूट आहिनि। तॾहिं वज़ीर जे पुटु चालाकी सां तालो भञी ॿाहिरि मालात में निकिरी आयो। हिन अवल तलवार खयूं ऐं पंहिंजे पीउ जे तरफ़ रवानो थी वियो। पीउ शाही दरबार में वेठल हो। ही दस्तूर मूजिबि पंहिंजे पीउ जे वञी भरिसां वेही रहियो। उते साइदे चयो, हिते वारो पुटु, हिन जे नियत में मूंखे का ख़लल लॻे थो। हिन खे तूं माराए छॾ, न त ही ॿई तो लाइ ऐं मूं लाइ आज़ार कंदो। ही ॿिन्हिनि खे मारे छॾींदो। तॾहिं वज़ीर चयो, न ही मुंहिंजो पुटु आहे, हीउ अहिड़ो को बि कमु कोन कंदो। तॾहिं वज़ीर जे पुटु छा कयो जो अहिड़ी तेज़ी सां तलवार घुमरायो जो साइदे जो सिसी सफ़ा धड़कां धार करे छॾी। सॼो फ़र्श रत ई रत थी पियो ऐं साउदे फतकी फतकी उते दम ॾिनई। तॾहिं हिन पंहिंजे पीउ जे गर्दन ते तलवार रखियो। चई, हींअर जो हींअर इहो मुंडी मुंहिंजे हवाले कर, न त आउं तुंहिंजी सिसी तलवार सां लाहे छॾींदुसि। हिन जो पीउ मजबूर थी उहो मुंडी पंहिंजे पुट खे ॾिनी। मुंडी मिलण खां पोइ वज़ीर जो पुटु तलवार सां पंहिंजे पीउ खे बि बाद करे छॾियईं। दिलि में सोचियईं, अहिड़े पीउ खां यतीमी भलो आहियां जेको सॼे बादशाही खे ख़तमु कराए पाण बादशाह बणिजी वियो आहे। सॼी बादशाही आज़ार में आहे। पंहिंजे पीउ वज़ीर खे बि मारे छॾियईं। पोइ वज़ीर जे पुटु छा कयो जो क़ैद खाने मां बादशाह जे पुटनि ऐं शहज़ादी खे आज़ादु कराए शाही दरबार पहुची वियो। तॾहिं बादशाह खे चयईं, सतनि बादशाहनि खे चयईं, हाणे मुंहिंजे पीउ जी गुनाह जी तव्हांखे का सज़ा ॾियणी आहे, सो आउं हाज़ुरु आहियां। तव्हां मूंखे मुंहिंजे पीउ जी सज़ा ॾेई सघो था। तॾहिं सतनि बादशाहनि चयो त न, असां ईअं हरगिज़ न कंदासीं। तुंहिंजे करे ई असां हिन मुसीबत मां बची ॿाहिरि निकिता आहियूं। हाणे तोखे कहिड़ी सज़ा ॾींदासीं? तुंहिंजे पीउ खे त तो पाण ई सज़ा ॾिनो आहे। पोइ जेका शहज़ादी हो उन सां वज़ीर जे पुट जी शादी कराए उन्हनि सतनि बादशाहनि पंहिंजे हयाती में उन ॾींहुं वज़ीर जे पुट ऐं 4 बादशाह जे पुटनि खे बादशाह बणाए पाण अलाह जी इबादत करण में लॻी विया। जेका कुराड़ी माई हो उन खे बि पंहिंजे मालात में हिननि रहण जी इजाज़त ॾिनी ऐं जेका कुराड़ी माई जी छोकिरी साउदे खणी वियो उनजो को ॾस पतो ई कोन पइजी वियो। शायदि उनखे साउदे खाई ख़तमु करे छॾियो ऐं उन खां पोइ हिननि जी बादशाही शुरू थी वियो। हर तरफ़ ख़ुशहाली हो। अहिड़े तरह वज़ीर जे पुटु चालाकी सां साइदे ऐं पंहिंजे पीउ ॾाइण खे ख़तमु करे सॼे अवाम खे ॿीहर मुसीबत मां कढियो। दोस्तो, उमेदु कयां थो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। दोस्तो, काफ़ी दोस्त कमेंट में मूंखां नंबर घुरी रहिया आहिनि।
नंबर मुंहिंजो यूट्यूब चैनल ते बि ॾिनल आहे, लेकिन आऊं तव्हांखे हिते बि पंहिंजो नंबर थो ॿुधायां। मुंहिंजो नंबर आहे 0301 3228 777। ॿीहर मुंहिंजो नंबर नोट कंदा 0301 3228 777। हीउ मुंहिंजो नंबर आहे। तव्हां व्हाट्सएप ऐं कॉल जे ज़रिए मूंसां ॻाल्हाए सघो था। ऐं दोस्तो, काफ़ी वक़्त खां आऊं कहाणी इन जे करे कोन रखी सघियो आहियां, सो मसरूफ़ियात जे करे मूं का कहाणी रिकॉर्ड न कई आहे। हींअर इंशाल्लाह तव्हांखे रोज़ानी बुनियाद ते साॻी तरह सुठा कहाणियूं मिलंदा। दोस्तों, मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।